जय श्री झूलेलाल सतनाम साखे सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर के अध्यक्ष पारां हिकिड़ो मैसेज हलायो वियो आहे कि 29 दिसंबर ते समापन समारोह रखियो वियो आहे, जंहिंमें समस्त लेखो जोको हू जनता जे समक्ष कंदा, सिंधी समाज जे समस्त प्रस्तुत कंदा। पर वॾो सवाल आहे कि जीअं भूतपूर्व अध्यक्ष श्री शबलदास जी नवलानी साहब हुननि खे 2 लख रुपया पूरे मेले अंदरां बचाए करे ॾिना हुआ। हाणे ॾिसणो इहो आहे कि छा हू 2 या 4 लख करे सिंधी समाज जे समक्ष प्रस्तुत हिकिड़ो वॾो उदाहरण पेश था कनि, या जेका शबलदास नवलानी जीअं 2 लख रुपया ॾिना उनखे बि ज़ीरो करे था ॾेखारीनि। इहे सभु ॻाल्हियूं तव्हांखे ॾिसण लाइ करे मिलंदियूं 29 तारीख़ ते। दोस्तो, कुझु मुखियुनि जा सिंधी समाचार राजस्थान ते फ़ोन आया आहिनि, उन्हनि पंहिंजी पीड़ा असांखे साझा कई आहे, जेकी असां तव्हांखे असांजे वीडियो जे माध्यम सां ॿुधायूं था। उन्हनि इहो चयो आहे कि दिसंबर जे लास्ट 29 तारीख़ ते ही समापन थी रहियो आहे ऐं चुनाव जी घोषणा थींदी जनवरी में। त असां अगरि अध्यक्ष पद हेतु बीहूं था त असांखे समय कान मिलंदो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, उन्हनि जी ॻाल्हि में ॾाढो वॾो वज़न आहे। क़ाइदे सां त चुनाव थियणा घुरिजनि दिसंबर जे अंदरि एंड ताणी त सभु ॻाल्हियूं संपन्न थियणियूं घुरिजनि, लेकिन ईअं न पियो थिए। कुझु न कुझु अनियमितताऊं हलनि पियूं चेटीचंड सिंधी मेला समिति में। त दोस्तों, ईअं न हुजणो घुरिजे। ऐं ॿी ॻाल्हि कि अगरि जनवरी में ही चुनाव संपन्न कराईंदा त वॾो सवाल इहो बि निकिरी करे साम्हूं आयो आहे कि आख़िर वोटिंग लिस्टूं या वोटिंग फार्म कॾहिं भरजंदा। उनमें भी हिकिड़ो प्रोसेसिंग हलंदो आहे, हिकिड़ी 5-7 ॾींहंनि जो हिकिड़ो टाइमिंग हलंदो आहे। हर को पंचायत जा माण्हू पंहिंजा वोटिंग लिस्ट में नाला जोड़ाईंदा आहिनि। कुझु माण्हू गुज़र करे था वञनि, उन्हनि जा नाला कटिजंदा आहिनि, नए माण्हुनि जा नाला ईंदा आहिनि, या कुझु पंचायतुनि में अध्यक्ष मटिजंदा आहिनि त उन्हनि जा नाला बि दुबारा ॿिया चेंज थी करे अचनि था। त इन प्रक्रिया में हिकिड़ो टाइमिंग लॻंदो आहे। पोइ नामांकन जी अगरि ॻाल्हि करूं त नामांकन में बि 3 खां 5 ॾींहंनि जो टाइमिंग हलंदो आहे। उन खां पोइ नाम वापसी जो बि हलंदो आहे। उन खां पोइ वञी करे अध्यक्ष खुली करे मैदान में ईंदा आहिनि ऐं हू पंहिंजी कैंपेन कंदा आहिनि। जीअं 3, 4, 5, 8 केतिरा बि अध्यक्ष पद जा जेका प्रत्याशी थींदा आहिनि उहे मैदान में लहींदा आहिनि ऐं पुरजोर तरीक़े सां उहे कैंपेन कंदा आहिनि। लेकिन खटंदो हिकु ॼणो आहे। पर हिते त सवाल इहो थो अचे कि हिते टाइमिंग कुझु मिले ई कान पियो। आख़िर कॾहिं अनियमितताउनि खे लगाम लॻंदी, इहो वॾो सवाल आहे। इहा सिंधी समाचार राजस्थान उन्हनि मुखियुनि जी पीड़ा जो समक्ष रखे जंहिं पर्सनली फ़ोन करे पंहिंजी पीड़ा व्यक्त कई आहे। त दोस्तो, ॾिसूं था 29 तारीख़ ते इहे छा था कनि अशोक सेवाणी जी।